रिपोर्ट हाकिम अली बुर्दी सेवन शरीफ। अज नाले मासूम अब्दुल रहमान रिंद पंहिंजे पीउ राहिब रिंद ऐं भाउ अब्दुल रहीम रिंद वेठल ॻोठ खबड़ोठ लॻ सेवण साण करे जिन कलंदरी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे एहतजाज कयो। ख़बर मूजिब नाले मासूम अब्दुल रहमान रिंद पंहिंजे पीउ ऐं वॾे भाउ सां गॾिजी एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त नाले सिकंदर सोलंकी, सदाम सोलंकी, इमाम बख्श सोलंकी ऐं निज़ामुद्दीन सोलंकी जिन मूं सां माल चारींदे मूंखे ज़ोरी ज़्यादती करण जी कोशिश कई, जंहिं ते मुज़म्मत कई त मूंखे डंडा हणी सख़्त ज़ख़्मी करे मूंखे उछले फरार थी विया। बाद मुंहिंजा माइट मूंखे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल में दाख़िल करायो। इलाज खां पोइ डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ हिकु बांह भॼी पई आहे। सेवण थाणे ते माइरो इतला ॾिनो आहे, पर अञा हिन वक़्त ताईं न केस दाख़िल थियो आहे, न वरी का गिरफ़्तारी अमल में आई आहे। वधीक मासूम ऐं संदसि पीउ ऐं भाउ वस वारनि एसएसपी ॼामशोरो ऐं एसएचओ सेवण खे अपील कई आहे त असांजे जवाबदारनि मथां केस दाख़िल करे जल्द गिरफ़्तार कयो वञे। होॾां एसएचओ सेवण सां जॾहिं सहाफ़ियुनि फ़ोन ते राब्तो कयो त एसएचओ सेवण ज़ुल्फ़कार ओढाणो जवाबदारनि मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार करण जी पिणु ख़ातिरी कराई।